हुजूर जन 6 सालन जी उम्र आ अम्मड़ जी जल पंजे बच्चे मोहम्मद करीम के वठी मदीने वैया छोटा हुजूर जे बाबा जानी हजरत अब्दुल्ला जी मजार मदीने पाक में आ दारे नाबगा जे अंदर सोने नबी जी मजारे पाक आ अम्मा आमिना पंजे बच्चे मोहम्मद करीम के वठी मदीने शरीफ वैया पो महीनों रहा या महीना रहा जने वापस मोटिया रस्ते में अबुआ जो गोठ थो अचे उन्हें अबुआ जे गोठ ताईं जेडी मल पहुता त अम्मड़ जी जल बीमार थी पई नाचाक थी पई बीमारी वधंदी वई सफर आ परदेस आ मुझो महबूब 6 सालन जी उम्र आ अबो दुनिया दा पर्दो फरमाए चुको आ जीजल अम्मड़ जी झोली आ पर उन्हें परदेस में मदीने वाले साईं जी अम्मड़ वफात करे वई जेडी मरा मुझे आका जी अम्मड़ रहलत कया लजपाल नबी जे अखन में लुढ़क बहन पिया जेडी मना सोने नबी के अखिर में लुढ़काया आसमान जा मलाइका रोण लगा मुझा मौला तो जो नबी यतीम बणजी वियो रब तो फरमाए मलाइको मुझे नबी जो रखवाल मां अल्लाह पाण आया पंजे नबी जी निगरानी करण वारो उन्हें जी परवरिश करण वारो उन्हें जी सार संभाल लहण वारो मां अल्लाह हय्युल कयूम आया पुट परदेस में जेडी मल महबूबन जी अम्मड़ विछड़ी वई हुंदी तो ओडी मल दिल ते छा गुजरियो हुंदो हुजूर जे पाक अखियुनि में लुढ़क वहन पिया ओडी मल मदीने वाले साईं के अल्लाह जा मलाइका लही आया मुझा आका फरमाइन था बुधो हुजूर जन ऐलान नबूवत खां पो कुरान जे नुज़ूल खां पो मदीने वाले साईं फरमायो इमाम बेहकी रिवायत आंदी आ शोबुल ईमान जे अंदर साईं फरमाइन था जेकॾे मां मोहम्मद करीम निमाज पियो पढ़ा छा पियो कया निमाज पियो पढ़ा निमाज पढ़ंदे मुझी अम्मड़ आमना अची वने ऐं मुखे सॾु करे बच्चा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाइन था कसम रब जी ज़ात जो त मां निमाज भञी पंहिंजी अम्मड़ खे चवंदुसि जी चवाए अम्मा जी ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा तोखे बेइंतहा दाजदा तर दिना ओ नबी जी अम्मा ओ पुनल जी अम्मा ओ मिठल जी अम्मा ओ नबी जी अम्मा ही उम्मत के तालीम हुई साईं फरमाइन था जे नमाज पियो पढ़ंदो हुजा अम्मड़ सॾु करे त मां नमाज में चवांसि जी चवाए अम्मा जी चवाए जी चवाए हाँ अमीनानी शरीफ वारा ओ बुख्या सुना केतरो पंहिंजी इज्जत कई थई अम्मा जी केतरो पंहिंजे बाबे जी इज्जत कई थई याद रखो 15 शाबान जी रात मथों आई खड़ी आ 15 जी रात बख्शिश जी रात आ छोटकारे जी रात आ शबे बरात आ इन रात में साईं फरमाइंदा मुझा एतरा उम्मती बख्शबाइन जेतरा अरब जे कबीले बनु कलब वारन जे बकरन रिढुन जे बदनन ते वार हन एतरा मुझा उम्मती 15 जी रात बख्श दी वींदा पर
जे मानू ते जीजल माओ नाराजा जेते उन्हें जो अब्बो नाराजा उन्हें के रब निहारी दोई कौन बख्शिश न फरमाई दो उन्हें के माफी न मिलंदी जे अम्मा जी दिल रंजाई आ जे पंजे पीउ जी दिल दुखाई आ 15 जी रात आ बख्शिश ऐं छोटकारे जी रात आ पर पीउ मां जे नाफरमान के हेड़ी रात में भी रब माफी न दींदो आ जे पीउ मां जेरो थई न 15 अचण खां अॻु में परचाए वठ जाएसि राज़ी करे वठ जाएसि मौक़ो थई जे बख्शिश खपई जे गुनाहनि जी माफ़ी खपई त पंहिंजे पीउ मां खे राज़ी करे वठ पर जेकॾहिं पीउ मां गुज़ारे विया आहिनि दुनिया तां लाॾारो करे विया आहिनि उन्हनि जे कब्र ते वञ उते वञी कुल पढ़ दुआ घुर ख़त्मो ॾे उन्हनि जा रूह तोॾा राज़ी थी वेंदा जो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मिठा साईं फरमाइन था त वॾे जी इज्जत करण इहो भी ईमान वा नंढे ते बाझ करण इहो भी ईमान आ पीउ मां जी खिदमत करण इहो भी ईमान आ अल्लाह फरमायो त जन ईमान आंदो ऐं ईमान जा ये सब शोभा इन्हनि जे मथां अमल कयूं वामिल सालिहात उन खां पोइ अमल सालिह कयूं नमाज़ूं पढ़ियूं ज़िक्र कयूं क़ुरान जो दौर कयूं मालिक करीम जी फरमा बरदारी कयूं रब फरमाए तो इहे तव जन्नती जवान या जन्नतुनि जी निशानी आहे ईमान आणे पोइ अमल सालिह कयूं इहे जन्नती आहिनि रब फरमाए तो हुम फीहा खालिदून इहे सदाई सदाई जन्नत जा मज़ा पिया माणींदा हा ओ मिठा ही वक्त अथव ही वक्त आहे ईमान आणण जो अमल सालिह करण जो पंहिंजे रब खे राज़ी करण जो ही वक्त आहे मौत अची वियो पोइ मोहलत न मिली सघंदी मौत तोखां ईअं न पुछंदो त तुंहिंजी उमिरि केतिरी आहे नई शादी आहे या पुराणी शादी आहे बच्चा तुंहिंजा नंढा आहिनि या वॾा आहिनि मौत आयो त मिठा हिकु पल बि तोखे रहण न ॾींदा चओ सल्लल्लाहु